राणीअपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर कुर्बान अली मेमण मूजिब वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह राणीअपुर में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असेंबलियूं पंहिंजो मुदो पूरो कंदियूं। वॾे वज़ीर चयो त वॾे वज़ीर खे असेंबलियूं टोड़ण जो हक़ आहे, पर उन लाइ ज़मीनी हक़ीक़तूं मुल्क जे मुफ़ाद में हुजनि। पंजाब ऐं KPK वज़ीर आला ते एतमाद आहे, असेंबलियूं न टोड़ींदा। PP जमहूरी पार्टी आहे, उन हमेशह जमहूरियत ऐं असेंबली जो मुदो पूरो करण जी हिमायती रही आहे। हिन वधीक चयो त बरसाति मुतासिरीन जी सर्वे तक़रीबन मुकमल थी चुकी आहे, जल्द उन्हनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर चयो त मोटरवे जो इफ़्तिताह थी वियो आहे। नौकरियूं मक़ामी माण्हुनि खे ॾियण जो सिंध हुकूमत जो मौक़ुफ़ वज़ीर आज़म मञियो आहे, उहो सिंधी माण्हू जो हक़ आहे। बहरान मां निकिरण जी ऐं गॾु थिए, पर कुझु माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु बि तोड़ फोड़ जी ॻाल्हि था कनि। हाणे असेंबली तोड़ण जी ॻाल्हि पहिरीं त मां हुन ते अचां त बिल्कुलु वज़ीर आला खे आइन में इख़्तियार आहे त असेंबली तोड़े सघे थो, पर उहो इख़्तियार अनचेक्ड इख़्तियार कोन्हे। जो आउं वज़ीर आला आहियां, सुबुह जो मुंहिंजो मूड न थिए त अॼु मूंखे दफ़्तर न आहे वञिणो त मां असेंबली तोड़े थो छॾियां, ईअं कोन्हे थींदो। या असेंबली तोड़ण जो मतिलबु ॿ टे वजूहात उन में हिकिड़ी सोच पोयां हुअणु खपे। उहो पंहिंजो दिमाग़ अप्लाई करे, माइंड अप्लाई करे पोइ फ़ैसिलो कंदो। ऐं उहो कहिड़ा वजूहात थी था सघनि, अगरि उहो ॾिसे त सूबे में अहिड़ो बहिरान आहे त उन जी हुकूमत वज़ीर आला न पियो हलाए सघे त उहो असेंबली तोड़ण लाइ चई थो सघे। या हू पंहिंजी अक्सरियत विञाए वेठो आहे ऐं ॿिए कंहिंखे अक्सरियत कोन्हे त असेंबली तोड़े सघे थो। अगरि हू पाण खे नाकाम सम्झे ऐं असेंबली में ॿिए कंहिं माण्हू खे न सम्झे त उहो कामयाबु थी सघंदो, असेंबली तोड़े सघे थो। मुंहिंजो कोन्हे ख़्यालु, ऐं मूंखे तमामु यकीन आहे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जे वज़ीर आला ते ऐं पंजाब जे वज़ीर आला ते, त उहो सोचे सम्झे फ़ैसिलो कंदा। हू पंहिंजी नाकामी जो इतराफ़ कोन कंदा। हिकिड़े माण्हूअ जी ख़ुशीअ जे ख़ातिर, हिकिड़े माण्हू जी अना जे ख़ातिर, उहो माण्हू जेको आइनी तरीक़े सां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मां असेंबली पंहिंजी वज़रात अज़मा खां फ़ारिग़ थियो, हू वियो मियाँ शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म आहे हींअर, उन ज़ाती अना जे करे या हिन मुल्क जे माण्हुनि खां पलांद वठण लाइ अगरि उहो पंहिंजे इन्हनि खे हुकुम थो करे त असेंबली तोड़ियो, मुंहिंजो कोन ख़्यालु त वज़ीर आला साहिबान इन हिकिड़े माण्हू जी ख़ुशी लाइ असेंबली तोड़ींदा। पर अगरि तोड़ीनि था, सम्झो त हुनजी त ऐं जीअं मूं चयो न तोड़ीनि त चङो आहे, तोड़ीनि त अञा बि ठीकु आहे, असां इलेक्शन विढ़ंदासीं। मां ख़तमु कयां, तव्हां ॻाल्हि कई त ॿिए के सूबे ते असरु, न वफ़ाक़ ते असरु पवंदो न ॿिए के सूबे ते असरु पवंदो। जीअं मां तव्हांखे ॿुधायो आइन में इहा गुंजाइश आहे। मां हिते वेही पंजाब असेंबली कोन थो तोड़ाए सघां या ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली कोन थो तोड़ाए सघां, इन तरीक़े सां हू वेही सिंध असेंबली सिंध जे माण्हुनि ते धाड़ो कोन था हणी सघनि। इहा